माथेलो मुमल जी माड़ी मां लियाकत बोज़दार जी रिपोर्ट मूजिब माथेलो मुमल जी माड़ी लुंडी वाह में पानी की खोट, गैरकानूनी दिकन, गैरकानूनी पाइपन, कोर्ट के वाज़िया हुक्म बावजूद RD-62 ते एक दरवाज़ो बंद न करण खिलाफ आबादगारन और यूसी बेड़े के सियासी समाजी कारकुनन अब्दुल रशीद बोज़दार, मोहम्मद दीन बुल्लो, महबूब बोज़दार, असद बोज़दार, आगा महर, सरफराज महर की अगवानी में एहतजाज करे वज़ीर इरीगेशन, सेक्रेटरी इरीगेशन, MNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर, MPA सरदार राजा खान महर, सूबाई सलाहकार सरदार बंगल खान महर का मुतालबो किया है फौरी तौर लुंडी वाह ते मुक़रर दारोगे रमज़ान चाचड़ समेत पानी की खोट और चोरी में मुलवस आबाशी अमलदारन खिलाफ मौसर कार्रवाई करे आबादगारन के पानी फरहम किया वञे, न त ॿी सूरत में पाण खे साड़ियो वेंदो। एक दरवाज़ो जना सीशन जज घोटकी के हुक्म से एक बंद थियल आहे, उनजो ऑर्डर थियल आहे, त बि उनजो तोहीन था करनि। जेको दारो हिते मुक़ररु थियल आहे उहो मोहम्मद रमज़ान चाचड़ जेको वसी नशा तालुक़ रखे थो, असां हुनखे हिन महिल ताईं अखियुनि सां बि न आहे ॾिठो। पानी जेको विकिरो करे थो, पोयों जेके तव्हां ॾिसो केतिरा मॉड्यूल यूज़ थियनि था पिया, ट्रैक्टर जेके यूज़ थियनि था, तव्हां ॾिसो त केतिरा करनि था। 50 ते 59 ते जेके बाक़ाइदे उहे दरवाज़ा बंदि लॻा पिया आहिनि। ऐं मुरादानी जेके महर आहिनि उते तव्हां ॾिसो त उते बि लॻा, वरी उते जेके जोया वेठा आहिनि उते बिल्कुलु शाख बंदि लॻो पियो आहे। तव्हां इन हवाले सां को एहतजाज कयो आहे, कंहिंजे अॻियां आवाज़ उथारियो आहे? हींअर असां आवाज़ उथारी था वज़ीर आला सिंध साहिब खे, ऐं चीफ सेक्रेटरी जेको उहो निंड पियो आहे, ऐं जेको दारो आहे उहो पंहिंजे एसिन में पियो आहे। उनखे इहा ख़बर कोन्हे त अवाम कहिड़े मजबूर में। असां वटि पानी जी खोट एतिरी आहे जो हद कोन्हे, असां पाण खे बाहि ॾियण जे लाइ बि तयारु आहियूं। ॾिठो वञे त अॼु जेका हिते अची करे इहो महसूसु थिए थो त आबादगार जेके बि आहिनि उहे पाणी जा हक़दार आहिनि। जितां लुंडी वाह शुरू थिए थो उतां बाअसर वॾेरनि ऐं काफ़ी जेके वस वारा आहिनि उन्हनि धिका हणाए छॾिया आहिनि। हिकु त हिते ॾिसो तव्हां जेको आहे पुॼंदो पाणी इहो थो पुॼे, जेको पाणी हली रहियो आहे हाणे तव्हां पाण अंदाज़ो हणी सघो था। उन खां पोइ हिते जेकी आहे दरवाज़ा ॿई खुलियल हूंदा, उन जे लाइ हारियुनि कोशिशूं कयूं, वञी केस कयो कोर्ट में, कोर्ट जे हुकुम सां हिकु दरवाज़ो बंदि कयो हुयो। उन खां पोइ उन जे बावजूद बि जेकी आहे उहो हाणे तव्हां पाण ॾिठो आहे त दरवाज़ो खुलियो पियो आहे, ॿई दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त जेके बि हितां वस वारा जेके बि पंहिंजो हिन ज़िले जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि खे असांजो इहो ई मुतालबो आहे, यार महिरबानी कयो हारी जो जेको आहे क़दुरु